नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदालो मारूफ बिजनेसमैन ऐं पंजाब जे अॻूणे गवर्नर सलमान तासर जे पुट शहबाज तासिर ऐं मॉडल नेहा राजपूत जी शादी तकरीब जो आगाज थी वियो। इंस्टाग्राम ते शहबाज तासर ऐं नेहा राजपूत जी मेहंदी जी रस्मुनि दौरान मुख़्तलिफ़ वीडियोज़ ऐं तस्वीरूं वायरल थी रहियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ वीडियोज़ में शहबाज ऐं नेहा खे स्टेज वेठे ॾिसी सघिजे थो। सोशल मीडिया ते वायरल वीडियोज़ में नेहा खे दोस्तनि सां गॾु मेहंदी में डांस कंदे ऐं खाधो खाईंदे बि ॾिसी सघिजे थो। हिन खां अॻु डिसंबर 2020 में शहबाज जी अॻूणी घरवारी फैशन डिजाइनर माइन घणी चयो हो त मॉडल नेहा राजपूत हिन जी शादीशुदा ज़िंदगी ख़राब करे रही है। शहबाज तासिर ऐं माइन गनी जी शादी 2010 में थी हुई ऐं 2017 में हिकु धीउ जो औलाद भी थियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।